भिटशामा रहमदिल मंगसी जी रिपोर्ट मुताबिक़ बल्दियाती इलेक्शन जो टियों मरहलो मटियारी ज़िले जे यूनियन काउंसिल 16 हुसैन हिंगोरो में ज़िले काउंसिल जी सीट ते अॼु 8 वॻे खां वोटिंग शुरू। हिन यूसी ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जे उम्मीदवार मखदूम अहमद ज़मान ऐं आज़ाद उम्मीदवार सईद अहमद जंदगाल में मुक़ाबलो थी रहियो आहे। वोटिंग जो अमल सुबुह 8 वॻे खां शाम 5 बजे ताईं जारी रहंदो, जॾहिं त पूरे यूसी में 10,000 वोटर पंहिंजे वोट जो हक़ इस्तेमाल करे सघंदा। पुलिस तरफ़ां सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया आहिनि, जॾहिं त टोटल वोटरनि जो तइदाद 9,959 आहे, जंहिंमें मर्द वोटर 5,376, ख़्वातीन औरत वोटर्स जो तइदाद 4,583 आहे। 8 पोलिंग स्टेशन जे अंदरि 29 बूथ क़ाइमु कया विया आहिनि, पर हिन वक़्त ताईं वोटनि जो टर्न तमामु घणो घटि हली रहियो आहे।